छा ॻाल्हि आहे दी? परेशान पिया लॻो? नादिर भा, जंहिं ॻोठ वारनि लाइ मां सॼी ज़िंदगी वणंदी रहियसि, अॼु उहे ॻोठ वारा मुंहिंजे ख़िलाफ़ थी बीठा आहिनि। इहा ई रस्म दुनिया आहे दी, जंहिंसां गॾु हलणो ई पवंदो, छो त उन्हनि जो ॾोह ई न आहे। जिथे इल्म जो सोजरो न हुजे, उते जहालत जी निभोरकारी रात हूंदी आहे। मूंखे कंहिंजी बि परवाह न आहे अदा, न सालार जी न कंहिं ॿिए जी। हीअ मिल्कियत मां छा कंदसि? बस इन मिल्कियत में बाबा जो खून पसीनो मिलियल आहे, तंहिं करे इन जी हिफ़ाज़त पई करियां। आहे त तुंहिंजी न भेण, मां इन मिल्कियत खे छा कंदुसि, जंहिंजे करे रत रत जो वेरी थी वञे। मूंखे अहिड़ी मिल्कियत में इंट्रेस्ट न आहे, इहा तव्हांजी आहे। मूंखे को न को फ़ैसिलो करणो पवंदो। जेकॾहिं ॻोठ वारनि जो इहो ई रायो आहे त जी बिस्मिल्लाह, न त सुभाणे खां हारी ज़मीनुनि ते कोन ईंदा ऐं ज़मीन बंजर थी वेंदी। मुंहिंजा भाउ, अदी तूं वॾी आहीं, तूं जेको फ़ैसिलो कंदीअ मां राज़ी आहियां। बस रुगो तूं टेंशन न खण, रिलैक्स रह। दहन 12 ॾींहंनि से ॻाल्हि आहे मां, तूं रुगो इजाज़त ॾे। यब्बा ॻाल्हि अहिड़ी कई अथई जो तोखे तो रोके बि नथी सघां। मां भला हुते आहियां, मां पंध परे आ। अबे सां गॾु वई हुअसि न, मूंखे ख़बर आहे अबा शल तूं एतिरो पंध करे सघी, ऐं नशे मां हाणे त उथियो वई। अम्मा तूं रुगो मोकल ॾे, पोइ मां ॼाणा त जबलनि जो पंध ॼाणा। सभिनी लाउतुनि खां अॻ में ॾिसंदी आहे। मां कीअं ॾिसंदसि अबा, मां त हिते वेठी हूंदुसि, ख़्याल सां पंध कजांइ। अबा हुते नांग बलाऊं ॾाढियूं अथई, आउं त चवां थी बसर गॾु खयो वञ खीसे में। पर वञूं कॾहिं था? अबा सुभाणे परीहं जेको जुमो आहे न, इन जुमे ते वेंदासीं। अम्मा पर कुझु पैसा घुर्जे। मूंखे ख़बर हुई इहा तूं ज़रूरु ॻाल्हि कंदे पैसनि जी। मूं वटि त कोन्हनि, पर तूं फ़िक्र न कर, किथां न किथां पट सट करे तोखे ॾियां थी। अबा कुझु मूं वटि बि आहे, कुझु तूं करे ॾींदे नी, जजा थी पवंदा। दोस्तनि जूं सुखड़ियूं पाखड़ियूं बि वठणियूं आहिनि, तुंहिंजे लाइ बि वठणियूं आहिनि। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।